हाँ, एतरा शादी कार्ड। हलो भला शादी कार्ड ते जेके लिखियल शहर हूंदा आहिनि उहे त पढ़ां। ही कार्ड मोकिलियो आहे भाऊ मजन, जंहिंजे पुट जी साईं रस्म सुनत तोहर आहे। शायरी कहिड़ी लिख, हा, चेहरा रस्म चिताए तुंहिंजी तलाश हूंदी, महफ़िल में तूं न हूंदे महफ़िल उदास हूंदी। महफ़िल उदास हूंदी, रस्ते ते मिलंदो त भाऊ सलाम ई नाहे कंदो, हिते वरी महफ़िल उदास हूंदी। छॾे कार्ड मोकिलियो आहे भाऊ शराफ़त, उनजे भाउ वरियाम जी शादी आहे। मां शाइर पढ़ंदो आहियां। हिन कार्ड में शाइर लिखियल आहे, ख़ुदा जो फज़ुल आहे इनायत रसूल जी, शादी घर में आ बरकत रसूल जी, दावत क़बूल करणा सुन्नत रसूल जी। वन बाक़ी फ़र्ज़ सुनतूं सभु पूरियूं कयूंसीं, हाणे ही दावत क़बूल करण वारी सुनत रहिजी वई। वाह वाह, दावत क़बूल आहे, बाक़ी पाह ते सलामी जा पैसा किथां अचनि। केॾा ज़ुल्हज महीने में कार्डनि जो वठ आहे। ही टियों कार्ड ॾिसां, ही कंहिंजो आहे, इन जी शाइरी पढ़ां। अरे वेड़े वाह, ज़मार इब्राहिम, वाह साईं वाह, ॿ शादियूं अॻ में कई, वरी टी शादी वरी शाइरी उर्दू में लिख रही, ॿिनि शादियुनि खां पोइ बलोची ऐं सिंधी भाऊ खां विसरी वई आहे शायदि। चलो असांजे छा आहे, पढ़ूंसि था। गुज़री हुई हर बात भूल जाइए, शादी है हमारे घर में तशरीफ़ ज़रूर लाई। हाँ साईं, मुड़सां लाटूं तुंहिंजी हर ॻाल्हि विसारियऊं, यादि अथई न, चांहि जे पैसनि लाइ को बि मूंखां हथ में खसोए कोन ईंदुमि तुंहिंजी शादी ते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाऊ ख़ुशि? दादा ही वठ, मुंहिंजे पुट जे मंगणे जी मेहंदी आहे, ही कार्ड तुंहिंजे लाइ खणी आयो आहियां। ओरे ॾे ओरे। कार्ड में शाइरी भली लिखराई हूंदव। वाह वाह। मैंने हर शाम चरागों से सजा रखी है, तमाम उर्दू, अरे वाह। मैंने हर शाम चरागों से सजा रखी है, अफसोस है शर्त हवाओं से लगा रखी है। न जाने किसी गली से आए मेहमान मेरे, मैंने हर गली फूलों से सजा रखी है, फूलों से सजा रखी है। गली जे ॿिन्ही पासनि सां देई जा बबूर अथव, उन्हनि जा लांबत छांगियो हली, ईंदे वेंदे माण्हुनि जा पटका था लाहिनि। भाऊ सिर्फ़ कार्ड में जेका शाइरी लिखियल है उहा पढ़ी, बाक़ी हिन में तारीख़ उहा न पढ़ी। भाऊ ज़ुल्हज महीने में शादियुनि जा कार्ड 70 खां 80 ताईं मूं वटि जमा थी विया आहिनि। कहिड़नि कहिड़नि जा तारीख़ पढ़ी, कहिड़नि जा पढ़ूं? हिकु ॾींहं में 3 शादियूं, 4 शादियूं, मियां ज़ुल्म आहे छा आहे? भला ज़ुल्हज महीने खां पोइ क़यामत पई अचे छा? हुन खां कार्ड ई उछले छॾी, माना त तूं मुंहिंजे सॾ ते न ईंदे? अड़े तोवारे छोरे जी उमिरि आहे कुल 8 साल, तोखे कहिड़ी तकड़ हुई मंगणे करण जी या मेहंदी जी, सो बि ज़ुल्हज में? बसि भाऊ, ओड़े पाड़े में माइटनि जूं शादियूं हिकु साउंड सारी राति मथो ई खाई विया हुया। असां बि इन जे करे शादी था कयूं त उन्हनि खे टांडा ॾियूं। अड़े लख लानत हुजे अहिड़ी सोच ते। तव्हां ख़ुशियूं बि हिक ॿिए जे साड़ खां मल्हाईंदा आहियो। निभागा ख़ुशियूं ख़ुशियुनि में मल्हाइबियूं आहिनि, न के साड़ में। माना त तूं न ईंदे न पोइ? न भाऊ, ज़ुल्हज महीने जी शादियुनि खां असली मुंहिंजो कसम खयल आहे, कंहिं वटि बि कोन वेंदो। वाह साईं वाह। अॼु ही कार्ड तुंहिंजे हथ में ॾिसी मूंखे बि उर्दू जो हिकिड़ो शेर यादि अची वियो आहे। हम खत का मज़मून भांप लेते हैं लिफ़ाफ़ा देकर, पक ख़ैरात जो सॾु हूंदो। हा आहे त ख़ैरात जो सॾु, पर तूं कंहिंजे सॾ ते वेंदे न कोन। ख़ैरात फी सबीलिल्लाह जे कार्ड लाइ असुल मुख़्त ईमानी लाइ हिन में असां सिकी मां भाऊ ईंदुसि, वाइदो तोड़ ईंदुसि। अॻ में केतिरा कार्ड पिया थी, हिकिड़े जे बि सॾ ते न वए, मुंहिंजे छो ईंदे? हल छॾे यार, ही कार्ड मुंहिंजे ॾाॾा साईं जे ख़ैरात जो आहे, पर तूं त कंहिंजे सॾ ते ईंदो ई न आहीं। हे ॾिस, मां तोसां वाइदो थो कयां, मां तुंहिंजे सॾ ते बिल्कुलु ईंदुसि, छो त ख़ैरात फी सबीलिल्लाह आहे। ख़ैरात फी सबीलिल्लाह हिन महीने में रुॻो शादियुनि जा कार्ड, रुॻो शादियुनि जा कार्ड।
हिन ते मां वाइदो आहे ईंदुसि ज़रूरु ईंदुसि कॾहिं बि न ईंदी छॾ यार हेरे अदा ॻाल्हि ॿुध न जेकॾहिं देरि बि थी वई न क़ुर ख़ानी में न पुॼी सघियुसि या दस्तार बंदी में न पुॼी सघियुसि न त हे वाइदो आहे जॾहिं ताव ते ताम जो जेको टाइम हूंदा न पहिरें शिफ्ट में मां तोखे ईंदुसि नज़र ईंदुसि बाबा ईंदुसि ओरे करे यार ईअं न कर यार हे छा आहे वाइदो आहे मां ईंदुसि यार ओरे ॾे यार का हेॾे ॾिस पापा थो ॿुधाए